सामूंडी तूफ़ान जो ख़तरो टरी वञण बैदि सामूंडी पटीअ मां रिलीफ कैंपनि मुंतक़िल करे मुतासिरीन जे पंहिंजे घरनि ॾांहुं वापसी शुरू थी वई आहे ऐं इंतिज़ामिया जी दावा मूजिबि 17,000 खां वधीक इन्हनि मुतासिरनि खे पंहिंजे पंहिंजे ॻोठ वञण लाइ ट्रांसपोर्ट मुहैया कई वई आहे। जॾहिं त ॻोठाणनि जो पंहिंजे अजनि में पहुचण बैदि संदन चवणु आहे त तूफ़ानी हवाउनि ऐं बरसाति सबबि संदन घर ढही चुका आहिनि। हू गुज़िरियल 15-20 ॾींहंनि खां बेरोज़गार रहिया आहिनि, वटनि फौरी तौरु कुझु बि नाहे जो पंहिंजा अजादीन या पेट गुज़र कनि। मथां ईद जो मौक़ो आहे, हुकूमत संदन ख़ासि मदद करे। बाक़ी राशन असांखे अञा ताईं कोन मिलियो आहे। असां वरी वापसि आया आहियूं। असांजे घरनि जी इहा हालत आहे, कचा घर हुआ जेके उजड़िया पिया आहिनि, मने वीरान लॻो पियो आहे ऐं खाइण पीअण जी बि असां वटि का चीज़ कोन्हे आई जंहिंमें असीं पंज गुज़ारो करियूं जेसीं ताईं असीं वरी वञी कंहिं ॻाल्हि भेड़ा थियूं। कैंप तां हिते घर अची ॾिठो, असीं वासी आया आहियूं त असांजे घरनि जी छतूं ऐं दीवारूं जेकियूं आहिनि सभु मुकमल किरी वियूं आहिनि। असां सिंध गवर्नमेंट खे अपील कंदासीं त असांखे घर जेको असांजो आहे ॿार बच्चा जेका बि आहिनि काड़े में वेठा आहिनि, असांखे सिंध गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे बनाए ॾियो वञे। तूफ़ान ऐं हवाऊं पिया हलियूं ऐं मींहुं पियो वठो ऐं उन में घरनि जी छतूं किरी वियूं आहिनि ऐं असां हींअर जॾहिं ॿचनि सां वापसि आयासीं त असांखे रहण जे लाइ किथे बंदोबस्तु कोन्हे ऐं असीं अपील था करियूं सिंध हुकूमत खे त महिरबानी करे असांखे घरनि जी घर ठाराए ॾिए ऐं इन खां पोइ अलावा असांखे रोज़गार जेसीं असीं रोज़गार सां वरी बि चढ़ो वञी उन जे करे असांखे मदद कयो। हुकूमत सिंध तरफ़ां मुतासिरीन खे रिलीफ कैंपनि मुंतक़िल करण सां संदन हयातियुनि जो तहफ़ुज़ करणु संदन फ़र्ज़नि में शामिल आहे, पर मौजूदा हालतुनि में संदन माली मदद करण जी बि सख़्तु ज़रूरत आहे, जंहिं लाइ सरकार खे फ़ौरी क़दम खणण जी ज़रूरत आहे। कैमरामैन रजब इब्राहिम सां शकूर मेमन, सिंध TV न्यूज़, बदीन।